बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब नीसा माया आबिद अली मंगरियो पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। चेयरमैन सुन्नी तहरीक सरवत इजाज़ कादरी चयो आहे त अदल इंसाफ़ ऐं तालीमी मंशूर तहत सुन्नी तहरीक मैदान में अमल पैरा आहे। पाक फ़ौज ताक़तवर फ़ौज तौरु ॻणिबी आहे। असीं साणसि हर मोड़ ते गॾु आहियूं। कोरोना जी ख़बर न पवंदी आहे, हुन जो मख़सूस वक़्तु आहे जंहिं वक़्तु तालीमी इदारा ऐं दरगाहूं बंदि कयूं वेंदियूं आहिनि। मुल्क जी बक़ा ऐं ख़ुशहाली लाइ असीं सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो ऐं पंहिंजी सफ़नि में इतिहाद खे बरक़रार रखणो पवंदो। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन जैकबाबाद में दरगाह अब्दुल नबी शाह ते आमद बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। इन खां अॻु हुन दरगाह सैयद अब्दुल नबी शाह ते हाज़िरी भरी ऐं चादर चाढ़े दुआ पिणु घुरी। इन मौक़े ते सैयद एजाज़ शाह कादरी, चैम्बर ऑफ कॉमर्स जो सदर अहमद अली बिरोही, नदीम कुरैशी ऐं ॿिया सियासी समाजी अॻवान मौजूदु हुआ। जैकबाबाद में शहीद भुट्टो पारां निहाल खान टालाणी जी 3 वरसी मल्हाई वई। शहीद जी रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़ानी कराई वई ऐं ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें ज़िलई सदर नदीम अहमद कुरैशी, तालका सदर अब्दुल समी सूमरो, नूर मोहम्मद मंजू, निसार अहमद टांवरी, रियाज़ अहमद लाशारी ऐं ॿियनि शिरकत कई। ताज़ियती मेड़ खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त शहीद निहाल खान बहादुर साथी हो ऐं शहीद कॾहिं मरंदा न आहिनि। शहीद निहाल खान टालाणी मीर मुर्तज़ा भुट्टो सां तमामु वेझो हो, जंहिं संदसि शहादत खां पोइ कातिलनि सां मुहादो पिणु अटकायो हो। जैकबाबाद में महरान सोशल फोरम पारां बदली थियल डीसी जे मान में आजियाणो। महरान सोशल फोरम जे चेयरमैन एडवोकेट अब्दुल हई सूमरो पारां बदली थियल डेप्यूटी कमिश्नर गज़नफर अली कादरी जे मान में आजियाणो ॾिनो वियो। इन मौक़े ते एसएसपी मोहम्मद तारिक नवाज़, एसपी स्पेशल ब्रांच सखर मंसूर हुसैन मुग़ल, असिस्टेंट कमिश्नर शहजाद अली, मुख्तियार काठुल दीदार अली कंडरानी, PRO2 डीसी फरहान अली लाशारी, PRO2 एसएसपी शम्स बेग डहर, इंचार्ज टावर चौकी आफ्ताब अहमद तरीन ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। चेयरमैन महरान सोशल फोरम अब्दुल हई सूमरो पारां अॻूणे डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद गज़नफर अली कादरी, एसएसपी मोहम्मद तारिक नवाज़ ऐं ॿियनि महिमाननि खे अजरक ऐं सिंधी टोपियुनि जूं सूखड़ियूं ॾिनियूं। गड़ी खैरो पुलिस जी कार्रवाई। चर्स जी स्मगलिंग नाकाम। 29 किलो 660 ग्राम चर्स समेत हिकु जवाबदार गिरफ़्तार। जैकबाबाद पुलिस तर्जुमान शम्स बेग डहर मूजिब एसएसपी जी ख़ासि हिदायतुनि ते सॼे ज़िले अंदरि मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कयूं वयूं आहिनि। इन सिलसिले में गड़ी खैरो पुलिस SHO फ़िदा हुसैन शेख जी सरबराही में ॻुझे इतला ते कार्रवाई करे उस्ता मोहम्मद रोड बाईपास वेझो ट्रक ते छापो हणी चर्स जे बैनुल सूबाई स्मगलर कोयटा वासी मोहम्मद हाशिम लहड़ी खे गिरफ़्तार करे नशे एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो आहे। दोदापुर वेझो ॻोठ मुरीद कटोहर ते पुलिस चढ़ाई, जवाबदार घर ख़ाली करे फ़रार। DSP गड़ी खैरो शरफुद्दीन सूमरो जी अॻवानी में 10 खां वधीक पुलिस मोबाइलनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोठ मुरीद कटोहर ते चढ़ाई कई, जॾहिं त जवाबदार घर ख़ाली करे फ़रार थी विया हुआ। धारो वेझो सुज़ुकी जो बीठल ऑयल टैंकर खे पुठियां टक्कर, ड्राइवर समेत 5 ॼणा फौत। धाबेजी खां उमरकोट वेंदड़ सुज़ुकी पिकअप अॻियां बीठल ऑयल टैंकर सां टकराइजी वई, जंहिं जे नतीजे में भमू कोहली, पुन्नू कोहली, जलाल ऐं ड्राइवर अकबर अली समेत 5 ॼणा फौत थी विया, जॾहिं त 6 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन में पारो, ज्ञान, कैलाश, बसीर, खेमो ऐं रमेश शामिल आहिनि। फौतिन ऐं ज़ख़्मी जो ताल्लुक़ उमरकोट सां आहे, जेके धाबेजी में मज़दूरी कंदा हुआ। बख्शापुर वेझो इंडस हाईवे ते डॉटसन ऐं ट्रॉलर में टक्कर, 1 ॼणो फौत। ड्रखण बंगलो वटि इंडस हाईवे ते डॉटसन ऐं ट्रॉलर में आमो साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में डॉटसन जी फुटपेरी ते बीठल खाही शहरवासी 20 वरनि जो नौजवान ॼाम आंदल चाचड़ सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जेको रहीम यार ख़ान इस्पताल वेंदे रस्ते में ई फौत थी वियो। तंगवाणी वेझो कंदकोट ठुल इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार डॉटसन जो मोटरसाइकिल खे टक्कर, 1 ॼणो फौत, 2 नींगर ज़ख़्मी। डेरा सरकी थाणे जी हद ॻोठ कंडोड़ नंदवाणी वटि तेज़ रफ़्तार मुर्गनि सां भरियल डॉटसन जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल सवार मोहम्मद हयात जाफ़री थॾे ते ई फौत थी वियो, जॾहिं त 2 ॿारड़ा अब्दुल जब्बार ऐं नूर मोहम्मद सख़्तु ज़ख़्मी थी पिया। कंदकोट में अॻूणो पुलिस एहलकार ज़ाल परचाइण लाइ बिजली जे पोल ते चढ़ी वियो। नदीम जमाली खे पुलिस खाते पारां नौकरी तां बरतरफ़ करण बाद संदसि ज़ाल शहज़ादी तलाक वठण लाइ अदालत पहुती त मुड़ुस खेसि परचाइण लाइ बिजली जे 11,000 जे पोल ते चढ़ी ख़ुदकुशी करण जी कोशिश कई। शहरनि बिजली बंदि कराए वरिती। पुलिस पहुची खेसि गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। अॻूणे पुलिस एहलकार नौजवान नदीम जमाली जो चवणु आहे त ज़ाल बिना घर अधूरो आहे, खेसि परचाइण लाइ अहिड़ो क़दम खयों, होॾां संदसि ज़ाल पंहिंजे होॾ ते क़ाइमु आहे। मोरो में मलाह बरादरी ऐं अमीरुल बहर जे अॻवाननि ते कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ अमीरुल बहर घारो पारां अशरफ मलाह, वकील मलाह ऐं रफ़ीक मलाह जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त मोरो शहर में मलाह बरादरी जे अमन पसंद माण्हुनि जी ज़मीन ते कब्ज़ा करण सां गॾोगॾु कूड़ा केस बि दाख़िल कराया विया आहिनि। उन्हनि वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खां अहिड़ी पुलिस गर्दी जो नोटिस वठण जो मुतालबो कंदे इंसाफ़ जी घुर कई आहे।
बडाणी में सूफ़ी फ़कीर सैयद शहनशाह अनवर अली शाह बुखारी जो 50 सालियानो मेलो मल्हायो वियो, जंहिंजी निगरानी दरगाह जहानपुर शरीफ जे सैयद इबादत अली शाह बुखारी कई। मेले में परे परे खां आयल अक़ीदतमंदनि तोड़े मुरीदनि वॾे अंग में शिरकत कई। मेले में सूफ़ी फ़नकारनि अनवर अली साईं जा कलाम ॻाए फ़क़ीरनि ते वज्द तारी करे छॾियो। सालियाने यादगार मेले में मुल्क ऐं क़ौम जी भलाई ऐं अमन व अमान लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। कश्मीर में शेख पाड़े वासिन जो न्याणी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज। मुबैना तौर अगवा थी वियल साहिबज़ादी जी बाज़ियाबी लाइ संदसि घरवारनि शहज़ादो शेख, इमाम बख्श शेख, मोहम्मद हसन शेख ऐं संदसि अमड़ इमामज़ादी एहतजाज कंदे दाहियो आहे त 3 ॾींहं अॻु नेफू गुलाटो ऐं संदसि साथी हथियारनि जे ज़ोर ते घर में घिड़ी असांजी 17 वरनि जी न्याणी साहिबज़ादी खे अगवा करे खणी विया आहिनि। हुननि SSP कश्मीर अमजद अहमद शेख खे अपील कई त न्याणी खे जल्द बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे। डेरा लायार में 2 मोटरसाइकिलनि में आम्हो साम्हूं टक्कर। अब्दुल जब्बार शाह सख़्त ज़ख़्मी, सिविल अस्पताल जैकबाबाद मुंतकिल। संदसि वारिसनि मूजिबि असांखे पुलिस इत्तला कयो त हमराह ज़ख़्मी आहे, वधीक का ख़बर न आहे। संदसि हालत ॻणती जोगी आहे, जंहिंखे लाड़काणे खणाए वेंदासीं। मेहड़ में स्कूल ते क़ाबिज़ बाअसर वॾेरनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी। अवामी तहरीक जी बुख हड़ताल जारी। मेहड़ जे ॻोठ पोराचो में छोकिरियुनि ऐं छोकिरनि जे स्कूल ते कब्ज़ो कंदड़ बाअसर वॾेरनि ख़ादिम हुसैन ऐं इमदाद महेसर पारां अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट साजिद हुसैन महेसर ऐं ॿियनि मथां हमले जो केस दाख़िल न थियणु ऐं स्कूल तां कब्ज़ो ख़त्म न थियण ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सुजाग ॿार तहरीक पारां चौथे ॾींहं बि बुख हड़ताल कई वई। अॻवाननि मेहरान सिंधी, ज़ुल्फ़कार मीरानी, अली मोहम्मद वक्को, ज़ैन बिरोही, नवीद कलोड़ो एतज़ाज़ गायन चयो ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस ॼाणी वाणी स्कूल ते थियल कब्ज़े ऐं वॾेरनि तरफ़ां पार्टी अॻवाननि ख़िलाफ़ कयल गुंडागर्दी ख़िलाफ़ को बि क़ानूनी क़दम न खणी रही आहे। अॻवाननि ऐं कारकुननि खे कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु पहुतो त उन जा ज़िम्मेवार दादू ज़िले में तालीम खाते जा मौजूदा ऑफिसर ऐं दादू पुलिस जा आला अमलदार हूंदा। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।